सूबाई सलाहकार मंसूर वसाण वज़ीर आज़म जे सिंध ते मुदाख़लत वारे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त नालाइक ख़ान पंहिंजूं नाकामियुनि जो मलबो हमेशह सिंध हुकूमत ते किराईंदा आहे। इहा कानी ॻाल्हि नाहे। मंसूर वसाण चयो त मुल्क खे मांगिस्तान बणाइण वारा सिंध खे पिया चवनि मुनाफ़ाखोरनि ऐं सखीरा नूसनि ख़िलाफ़ कार्रवाई करे छा मुल्क में पीपी जी हुकूमत आहे। सूबाई सलाहकार चयो त वज़ीर आज़म साहब ज़हर अफ़शानी बंदि कयो, बनी गाला में पनाह वठी वेंदड़ माफ़ियास ख़िलाफ़ कार्रवाई कयो। मंसूर वसाण चयो त छा मुल्क में महांगाई, मुनाफ़िक़खोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं बेरोज़गारी जी ज़िम्मेवार सिंध आहे। हुन चयो त जेकॾहिं हुकूमत वटि 6.6 मिलियन मैट्रिक टन कणक जो स्टॉक मौजूद आहे त पोइ ख़राब कणक ॿाहिरां छो पई घुराई वञे। सूबाई वज़ीर सलाहकार मंसूर वसाण चयो त सिंध हुकूमत रोज़ानो जी बुनियाद ते ज़रई भाण महांगो ऐं ज़ख़ीरा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे पई। मंसूर वसाण चयो त इमरान ख़ान सियासी साज़िश तहत सिंध हुकूमत ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाईंदो आहे। मंसूर वसाण हक़ीक़त इहा आहे त उन्हनि खे सिंध फोबिया आहे। वज़ीर आज़म साहब यादि रखो, संदसि ख़िलाफ़ साज़िश पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश आहे।